ख़बर अवांखे रुस्तम वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया सुई गैस वटि रोड हादसो थियो आहे, जंहिं में ॻोठ अज़ीम सहंदड़ो वासी ग़ुलाम मुस्तफ़ा सहंदड़ो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जिनासीन अवांखे आगाह कयूं पिया रुस्तम वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। सुई गैस वटि रोड हादसो पेश आयो आहे, जंहिं में ॻोठ अज़ीम सोहंदड़ो वासी ग़ुलाम मुस्तफ़ा सोहंदड़ो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं रुस्तम वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत थियो आहे ऐं ॿियो ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया सुई गैस वटि रोड हादसो पेश आयो आहे, जंहिं में ॻोठ अज़ीम सोहंदड़ो वासी ग़ुलाम मुस्तफ़ा सोहंदड़ो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। जिनासीन आगाह करे रहिया आहियूं अवांखे रुस्तम वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे।